ट्रांसमिशन में एक दफ़ो ॿीहर तव्हांखे भलीकार चऊं था ऐं हिकु नए महिमान पिणु असांखे जॉइन कयो आहे। जीअं असां ॻाल्हि करे रहिया हुआसीं त असां वटि अॼु मुख़्तलिफ़ टॉपिक्स आहिनि, पर उन्हनि सवालनि जा जवाब अॼु असीं स्कॉलर खां वठंदासीं। सो असांखे स्कॉलर जॉइन कयो आहे। कासिम रज़ा साहब आहिनि ऐं डेहरकी सां उन्हनि जो ताल्लुक़ आहे बिल्कुल। ऐं अॼु असांजे बरकत रमज़ान जी हिन ट्रांसमिशन में असां सां गॾु आहिनि। और एक दफ़ा फिर मैं ऑडियंस को भी कहूँगा कि अगर आप पहले ये टॉपिक सुनिएगा, जिस टॉपिक पर हमने क्वेश्चंस कुछ निकाले हैं, अगर आपके भी माइंड में कुछ ऐसे सवालात हों जो आप मालूमात के लिए, अपनी नॉलेज के लिए, या किसी ने आपसे पूछा हो सवाल, आपके पास उसका जवाब ना हो, तो हम वो इनसे मालूम कर सकते हैं। जी अदी, सबसे पहले स्टार्ट लेते हैं और ये भी हम बताते चलें कि पाण साईं जिन जो ताल्लुक़ डेहरकी सां आहे ऐं दरगाह भरचुंडे शरीफ़ खां पाण आया आहिनि, त वेलकम बि कयूं था तव्हांखे। ऐं खोड़ टॉपिक आहिनि, स्टार्ट पाण वठंदासीं छाकाणि त असांजी आम रूटीन में असां कूड़ ॻाल्हाए वेंदा आहियूं, पर ॾाढो ईज़ीली ॻाल्हाए वेंदा आहियूं न। कूड़ असां सम्झंदा आहियूं अॼुकल्ह बसि नंढी ॻाल्हि आहे, अलाह माफ़ु करे छॾींदो। त नंढी नंढी ॻाल्हियुनि ते हिकु त कूड़ ॻाल्हाइणु, चुगली करणु, इन्हनि सभिनी शयुनि खे क़ुर ऐं हदीस जी रोशनी में कीअं बयां कयो वियो आहे, इनखे थोरो डिफाइन कजो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कूड़ ॻाल्हाइण जे मुतालिक़ सभ खां पहिरियां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह रब्बुल इज़्ज़त ख़ालिक़ काइनात पंहिंजे मुक़द्दस कलाम मजीद जे अंदरि क़ुरान पाक में इरशाद फरमायो, लानतुल्लाहि अलल काज़िबीन। कूड़ ॻाल्हाइण वारे जे मथां अल्लाह रब्बुल इज़्ज़त ख़ालिक़ काइनात जी लानत आहे। त इन्ही आयत जी तशरीह कंदे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमतुल लिल आलमीन जी बारगाह में हिकु शख़्स आयो, अची करे अर्ज़ु कयईं, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूंखे अव्हां वसियत फ़रमायो, मां कूड़ ज़्यादा ॻाल्हाईंदो आहियां, त अव्हां जे अहिड़ो कुझु अमल ॿुधायो जेकी मुंहिंजी ज़िंदगी सवरजी वञे, मां हमेशह जे लाइ इन्ही फ़ेल खां, इन्ही कम खां पासो किनारो करे वञा। त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त अॼु मस्जिद नबवी जे अंदरि वेही करे तूं मां आका सां वाइदो कर त आईंदा तूं कूड़ न ॻाल्हाईंदे। त उहो शख़्स वापसी रवानो थी वियो। त उहो वापार जो कमु कंदो हुयो, ॿारहाड़ी में रहंदो हुयो, वापारी हुयो। त उन आका इनामदार सां वाइदो कयो ऐं उते वापार जे अंदरि ख़ासि तौर ते अॼु जे मुआशिरे में इहो ज़्यादा हली रहियो आहे। कोई वापारी आहे, कोई कहिड़ी बि तरह सां दुनिया जे अंदरि कमकार जी तरह सां हली रहियो आहे। त उन शख़्स उन जेको वापार करणु आयो, ख़रीद करणु आयो, उहा शइ जेकी 50 जी हुई उन खे 60 जी 70 जी रक़म ॿुधाए लॻो। त वरी बाद में ज़हन में सोचाई त मां मस्जिद नबवी में मदीने वारे ताजदार रहमत लिल आलमीन सां वाइदो करे आयो आहियां त आईंदा कूड़ न ॻाल्हाइणो आहे। त उन शख़्स इहो सोचियो, जॾहिं इन अमल ते, इन फ़ेल ते हुज़ूर जे ॿुधायल फ़रमान ते अमल कयईं त अल्लाह रब्बुल इज़्ज़त ख़ालिक़ काइनात मुस्तफ़ा जे इन फ़रमान जे सदके उन जे कम में, रोज़ी में बरकतूं अता फ़रमाए छॾियूं। उहो बाद में आयो, आका जी बारगाह में अची करे पेश थियो, अची करे अर्ज़ु कयईं, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अव्हां जेकी मूंखे नसीहत फ़रमाई हुई मां उन ते अमल कयो आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त ख़ालिक़ काइनात मूंखे काफ़ी माल सां नवाज़े छॾियो आहे। बिल्कुलु, ॾाढो ख़ूबसूरत नमूने सां तव्हां इनखे बयां कयो। उन खां अलावा वाइदे ख़िलाफ़ी जी असां ॻाल्हि कई त असांखे कंहिंसां वाइदो करे वठंदा आहियूं पर उहो वाइदो टोड़े छॾींदा आहियूं, त उन हवाले सां छा क़ुरानी हदीस जी रोशनी में गॾो गॾु इहो बि असांखे ब्रीफ कंदा हलिजो त हिकु त अमानत में ख़यानत करणु बि आसान बणिजी वियो आहे अॼुकल्ह जे दौर में। तव्हां पाण ॾिठो हूंदो सभिनी, त अगरि केरु असांखे पंहिंजे राज़ जी ॻाल्हि ॿुधाए थो त छा उहो बि अमानत ई आहे जेका असां उनखे राज़ ई रखूं, इहो बि अमानत में शामिलु थिए थो? जेको राज़ आहे, ॾिसो, कंहिं ॻाल्हि ॿुधाई आहे असांखे, कोई राज़ जी ॻाल्हि ॿुधाई आहे, त हमेशह जे लाइ हदीस जे मुताबिक़ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि अमानतूं रखण जे लाइ हुज़ूर खे न मञण वारा बि हुज़ूर वटि अमानतूं रखंदा हुआ जी। ऐं जिन्हनि खे पनाह न मिलंदी हुई उहे बि नबियनि जे सरदार रहमत लिल आलमीन वटि पनाह घुरंदा हुया। ऐं जॾहिं मदीने वारा ताजदार हिजरत फ़रमाए मके पाक खां मदीने जी तरफ़ रवाना थिया त पाण ऐलान फ़रमायूं त तमामु अबू बकर सिद्दीक़ खे, उमर फ़ारूक खे नबियनि जे सरदार इरशाद फ़रमायो, ए अबू बकर सिद्दीक़, ऐलान कर, मां रसूलुल्लाह वटि जंहिं जूं अमानतूं आहिनि उहे हर कोई पंहिंजूं वापसी खणी वञनि। अॼु मां मदीने वारो ताजदार मके खां हिजरत करे मदीने जी तरफ़ रवानो आहियां। त इन्ही अमानत जे तौर ते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके में हुजनि या मदीने पाक में हुजनि, सादिक़ अमीन ऐं अमानत जे तौर ते मदीने वारा ताजदार मशहूरु हूंदा हुया।
ऐं इहा हुज़ूर जी मिसाल वरिती वेंदी हुई। अगरि कोई हुज़ूर जा दुश्मन हुया, कुफ़ार केर बि हुया, पाण में मजलिस करे हा, वेहनि हा, त उन मजलिस जे अंदरि इहो ज़िक्र ज़रूरु करे हा त हिते मके जे शहर में या मदीने जे शहर में अमानतदार शख़्स आहे त नबियनि जा सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। सुभान अल्लाह माशाल्लाह ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां तव्हां इन्हनि खे बयां कयो। उन खां अलावा हुकूकुल्लाह ऐं हुकूकुल इबाद जे हवाले सां असांखे थोरो डिस्क्राइब कजो, पर उन खां पहिरियां नात ॿुधी वठूं। बिल्कुलु, उन खां पहिरीं नात